सिलसिले में हीअ असां वटि हिकु अदीबी मौजूदु आहे रियाज़ चांडियो जी भेण ऐं इन जो चवणु आहे रियाज़ चांडियो जो चवणु आहे त हीउ जेको असांजो अता मोहम्मद आहे उन जी कंहिं बि ॻाल्हि में का बि हक़ीक़त न आहे। हुन बि हिन अदी ते बि तशदुद कयो आहे। वधीक असां हिन अदी खां पुछंदासीं त असुल में मामिलो छा आहे ऐं हिन तव्हां ते तशदुद छो कयो आहे। जी अदी रोज़ीना छा ॻाल्हि आहे, छा मसइलो आहे? अदा घर में मां अकेली हुयसि। मुंहिंजो पुटु मुंहिंजो पीउ ॿाहिरि निकिरी विया, शहर आया सौदे सट जे लाइ। हिन दर खे धक हणी भञी अची मूंखे बेगुनाह घर में धक हयां अथई। दुनिया जा माण्हू ॾिसनि पिया, नंढड़ा ॿार कोठनि ते चढ़ी सभु कोई ॾिसे पियो, मूंखे बेगुनाह धक हयां अथई विड़ियो आहे। ऐं हे न तव्हांजे पहिरियों टीम सां मुंहिंजो सुवालु इहो आहे त हिन कल्ह जेको ॻाल्हायो आहे उन ॻाल्हाइण में हिन इहे लफ़्ज़ चया आहिनि त मूं हिननि खे पालियो आहे, सही आहे, हिन असांखे पालियो आहे त छा असांजो पीउ मरी वियो हो, असां एॾा यतीम हुआसीं, छोरा चिना हुआसीं। ग़लति जेको ॻाल्हाए थो इहो तमामु ग़लति आहे। ऐं जेका बि प्रॉपर्टी आहे, जेको बि महिनत मज़दूरी करे असांजे भाउ खे मुछुनि जी सांवल बि न लथी। ही जो मुंहिंजो भाउ इन रोज़ीअ में लॻो आहे, हे असांजो मामो हुयो पर हाणे न आहे। कोर्टुनि में जिथे किथे हिन जा जेके बि कम हुया, सरकार में असां कागज़ ॾेखारियासीं, हरू भरू चए थो ही घर मुंहिंजो आहे, ही जाइ मुंहिंजी आहे। वॾनि जो हिन वटि तमामु घणो माल हुयो, रिज़्क़ हुयो, खाईंदो खपाईंदो। हिन महिल घर में देगिरी बि कान्हेसि का, नई जवान ज़ाल अथसि, उन ते इल्ज़ाम हणी काराइण जो इल्ज़ाम हणी ज़ाल कढी ऐं हे कूड़ो आहे। चए थो त मूंखे हिकु धीउ आहे, हिनखे 3 धीअरूं, हिकिड़ी गुज़ारे वई आहे, हिकिड़ी हिन जी घर में आहे, हिकिड़ी काज़ी ॻोठ आरिफ अहमद में आहे। हे वॾो कूड़ो माण्हू आहे, असांखे हरू भरू ब्लैकमेल करे थो, ज़ाल ते काराइण जा इल्ज़ाम हयां अथई। ऐं उहा बि जहिड़ी आहे, जेकॾहिं तव्हां हलो तव्हांखे असां उहा बि ॾेखारींदासीं। उहा बि ॻोठ में वेठी आहे, जंहिंजी टंग भॼी पई, जंहिंजो गंद टंग मां हले पियो, उनजे भाउ पिनी मंगी पंहिंजी भेण न्याणीअ जो इलाजु कराए, उनखे टको पैसो बि कोन ॾिनई। हे फाल्ट माण्हू आहे, हरू भरू असां ते इल्ज़ाम थो हणे, बेगुनाह आहे। ऐं असां किॾे वञूं? हिन वटि हूंदो सबूत, उहो असां वटि या सरकार में किथे बि खणी अचे सबूत, असां वटि आहे सबूत, असां तव्हांखे ॾिनोसीं, ॾेखारियोसीं। असां बदमुनी नथा चाहियूं, हरू भरू असांजे ॿारनि खे सुभाणे असांजे छोकिरनि सां विड़े थो, या सुभाणे छोकिरे खे मारे विझे थो, त असां छा था करे सघूं? तव्हां ते तशदुद छो कई? जॻह में तूं छो वेठी? जंहिं जॻह में वेठी आहे उहा उन जी दावा थो करे, उहा बि लिखी पढ़ी ॾेई आहे। उहा जॻह बि तव्हांजे नाले सां आहे, तव्हां अब्दुल अज़ीज़ खां ख़रीद कई आहे। इन में जेको आहे सूमरे जो नालो छा, कुकड़ नालो रमज़ान कुकड़ वारो, जेको मेड़ में कुकड़ थो कई, उहो बि शायदि बेटे जो उन सयूं आहिनि। सपूर चाडो स्टोर वारो जेको दवाउनि वारो आहे, उन जाॾो असांखे उन मालिक ज़मीदार लिखी ॾिनी आहे। ज़ुल्फ़कार उन जी बि सही आहे, उन में उहो गुज़ारे विया त असांखे हर शइ पंहिंजी लिखत कागज़ पट, हिन वटि को कूड़ो कागज़ बि मौजूदु हुजे। तव्हांजो हाणे मुतालबो छा आहे? असांजो मुतालबा त कूड़ो आहे, सरकार खां असां मुतालबो था कयूं त हेॾे ठग खे जेको आहे सो पकिड़े दरंदो आहे हिकिड़ो, हिन कंहिं रिश्ते जी ख़बर न आहे, हीउ ज़ालिम थी चुको आहे, हींअर कंहिं रिश्ते जी ख़बर नथी पए। असांजी माउ 8 साल अॻ में गुज़ारे वई आहे, ऐं उन खां पोइ ज़ुल्म असां ते उनजो जो असां उते वेठा आहियूं। ऐं हिन जा घर 16 कंहिंजा 30 40 50 घर आहिनि। असां चांडियनि जो हिकिड़ो ई आहे जेका पाण में गैंग आहे हिकिड़ी, हिन जी जेका हिननि गैंग ठाही आहे हाणे, त कहिड़े न कहिड़े तरीक़े सां हिननि खे असां ज़ुल्म तशदुद कयो त घर घाट छॾे वञनि, ऐं हिननि खे पंहिंजी मिल्कियत घणिया जा मेड़ हलिया वञनि, त इहा जा असां हिननि खां पैसे वठूं, जा हिन ते कब्ज़ो कयूं। उन में पाड़े वारनि जूं बिल्कुलु बिले वारियूं अखियूं आहिनि, वॾा हिकिड़ा ज़ालिम आहिनि, त कहिड़े न करे असां पर उन्हनि ज़ालिमनि सां मुंहुं ॾींदुसि मां, कॾहिं बि मां पंहिंजी गॾे ज़मीन पंहिंजी न ॾींदुसि, हिनखे जा ॾींदुमि। ऐं हे मूंखे तंग था कनि त जिन सां तशदुद कयूं, ज़ुल्म कयूं, त ज़मीन बि खपाए वञे ऐं घर वारी जाइ ते बि असां ते कब्ज़ो कयूं। इहो हिन जी भुल आहे जेको आहे, असां साहिब खे अर्ज़ु था कयूं त कानूनी तरह सां असांखे घुराए, हिन जी पेशी रखे, असांजी बि रखे, ऐं ॻोठ खां मौजूदु माण्हू इंक्वायरी कराए, असां ॾे ज़रो हिकिड़ो टको बि ॾियो थिए त असांखे सज़ा भोगण लाइ तयारु आहियूं, न त हिन दरंदे ज़ालिम खे, हिन यज़ीज़ खे ॿधे। हाणे मां हिन ते दवा पंहिंजी इज़त जे केस जो बि कंदुसि, जेको मुंहिंजी भेण खे धक आहे उहा FIR कंदुमि। FIR बचण जे लाइ, लिकण जे लाइ, छपण जे लाइ माण्हू जी गैंग बि
सलाहूं करे सिंधी बुटे में या NC दाख़िला या माई जे रिपोर्ट था पाण ॾिठी हिते जगह धक जी जगह हिन ॾिनी आहे बचण जे ख़ातिर इशू न कयो त मां छोरो चिनो मां हीअं आहे मुंहिंजो हीअं छोरो चिनो त कुदरत वारो थो छोरो चिनो कया तूं ज़ालिम आहीं त असां हुन में कहिड़ो ताल कंदा। नाज़रीन असां हिते मौजूदु हुयासीं कल्ह अता मोहम्मद सोलंकी ॻोठ बंबोर जे पंहिंजे भाणजे ते मुख़्तलिफ़ इल्ज़ाम आया हुया ऐं उन ख़िलाफ़ु उन जे भाणज उन जी तरदीद कई आहे ऐं उन जो सॼो मौक़िफ़ असां तव्हांजे अॻियां रखियोसीं ऐं हिन इंसाफ़ जी घुर कई आहे आला अमलदारनि खां।